ज़िंदगीअ जो हर गुज़रंदड़ ॾींहुं तुझे लाइ हिकु नओं मौक़ो खणी तुंहिंजे दर ते अची तोखे दस्तक ॾींदो रहंदो आहे, मगर तो इन शइ ते कॾहिं गौर नाहे कयो। कामयाब माण्हू पंहिंजा ख्वाब पूरा करण जे लाइ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। उन्हनि जी ज़िंदगी जो हिकिड़ो ई हदफ़ हूंदो आहे त उन्हनि खे उन्हनि जे हदफ़ ताईं पहुचणो हूंदो आहे। हिकु ॻाल्हि पंहिंजे ज़हन में ज़रूरु रखिजांइ त वक़्तु कंहिंजे लाइ बि इंतज़ारु नाहे कंदो ऐं तमामु ई तेज़ रफ़्तार सां गुज़रंदो वेंदो आहे। हाणे भले तूं इन वक़्त जे लाइ तयारु रह या न रह, त पोइ केॾो न बहितर आहे जो ईंदड़ वक़्त जे लाइ काई प्लानिंग करे पाण खे तयारु रखिजे। पंहिंजी कामयाबी जे लाइ हिकिड़ी मंज़िल तय कजे ऐं उन मंज़िल खे अचीव करण जे लाइ, उन कामयाबी खे अचीव करण जे लाइ, पाण खे खटराइण जे लाइ, कुझु नओं करे ॾेखारण जे लाइ। ऐं मुंहिंजा दोस्त, अगरि हिन ज़िंदगी में आयो आहे त पंहिंजा ख्वाब पूरा करे वञ। पंहिंजा उहे ख्वाब पूरा कर जेके तो ॾिठा आहिनि, जेके तुंहिंजी फैमिली ॾिठा आहिनि, जेके तुंहिंजे भातियुनि ॾिठा आहिनि। थोरी महिनत ई त करणी आहे, बसि रोज़ करणी आहे। फ़र्क़ु इहो आहे, सिर्फ़ु रोज़ करणी आहे। महिनत थोरी ई कयो पर रोज़ कयो। साबित क़दमी तोखे कामयाब कंदी आहे, तोखे मंज़िलूं हासिल थींदियूं आहिनि। हा, थोरी देरि लॻंदी आहे पर मंज़िलूं यकीनन मिलंदियूं आहिनि। इन में तोखे यकीन हुजणु लाज़मी आहे। अगरि तोखे यकीन न हूंदो त तूं अध में भॼी वेंदी, तूं छॾे वेंदी, तूं न करे सघंदी। हा, इहो यकीन ई आहे जेको तोखे खटाईंदो, जेको तोखे मंज़िल हासिल कराईंदो। दुनिया जा काफ़ी माण्हू तूं हर रोज़ ॾिसंदो रहीं थो त जेके तमामु घणा ग़रीब हुया, उन्हनि जी महिनतुनि उन्हनि खे हिकु मंज़िल ॾिनी ऐं उहे अॼु हिकु बाला मुक़ाम ते आहिनि, छो जो उन्हनि महिनतूं कयूं, उन्हनि जी महिनतुनि रंग लाथो ऐं अॼु हिकु कामयाब इंसाननि में उहे शुमार बि थियनि था। इहे माण्हू पंहिंजे ख्वाबनि खे पूरो था कनि। इन्हनि जी हर ख़्वाहिश पूरी थी थिए। जेको ज़बान खां निकिरे थो उहा शइ पेश थी थिए, छो जो उन्हनि जी महिनतुनि उन्हनि खे इहा शइ हासिल कराई आहे। इहे पाण मां मुतमइन आहिनि। कामयाब माण्हू हमेशा पंहिंजे हदफ़ खे खणी जीअंदा आहिनि। ऐं दोस्त, ऐं मुंहिंजा भाउ, इन ॻाल्हि ते सीरियस रहो। हर रोज़ रहो त मूंखे कुझु न कुझु करिणो आहे, का त हलचल मचाइणी आहे, को त नओं रंग ॾेखारिणो आहे। भले मूंखे छा बि थिए, इंसान ख़ाली हथनि ते बि बादशाह थी सघे थो। तोखे इहा तड़प हुजे त मूंखे इन हाल में नाहे हणणो, मूंखे कुझु नओं करे ॾेखारिणो आहे। मां इन शइ जे लाइ पैदा नाहियां कयो वियो ऐं मूंखे कुझु अलॻि करिणो आहे। ऐं जॾहिं तूं कामयाब थी वहीं, हर रोज़ तुंहिंजे लाइ हिकु नई ख़ुशी ईंदी। हर रोज़ तूं नए ख़्वाबनि खे खणी पंहिंजे लाइ ज़िंदा रहंदी। हर रोज़ तूं पंहिंजी हर नई ख़्वाहिश खे पूरो कंदी। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।